नाज़रीन वाक़े अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे खानपुर महर मां यूरिया भाण जे हथरादू खोट ख़िलाफ़ JUI जे कारकुननि तरफ़ां लॻल धरणो ख़त्म कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। मिठी स्टॉप ते लॻल धरणे सबबि ॿिन्ही तरफ़नि खां केतिरियूं ई गाॾियूं बीहिजी वियूं आहिनि। अवां खे आगाही ॾींदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, खानपुर महर मां यूरिया भाण जे हथरादू खोट ख़िलाफ़ JUI जे कारकुननि तरफ़ां लॻल धरणो ख़त्म कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं काज़ी खादिम खां। जी काज़ी अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल ही खानपुर महर में भाण जी हथरादू खोट आहे उहा ख़त्म न थी सघी आहे। मां ॿुधाईंदो हलां त यूरिया भाण जी हथरादू खोट ख़िलाफ़ अॼु JUI जे सवे कारकुननि पारां हिकु दफ़ो ॿीहर खानपुर महर घोटकी रोड ते मिथड़ी स्टाफ वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो आहे। मां ॿुधायां त इहे JUI कारकुननि जे धरणे सबबि जेका घोटकी ऐं खानपुर महर जे ॿिन्ही पासनि खां ईंदड़ वेंदड़ जेकी ट्रैफ़िक आहे उहा मुअतल थी वई, जंहिं बाद जेको आहे सो मुज़ाहिरीन इंतिज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त इंतिज़ामिया जी नाअहली सबबि भाण जी हथरादू खोट पैदा कई वई आहे। जेको ब्लैक ते विकिरो कयो पियो वञे भाण ही गुज़िरियल ॾींहुं मुख़्तियारकार आफ़ीस आॾो धरणे दौरान अमलदारनि जे न अचण करे JUI अॼु एहतिजाज कयो आहे। मिथड़ी स्टाफ वटि धरणो लॻण करे ॿिन्ही तरफ़नि खां ट्रैफ़िक मुअतल थी वई। JUI कारकुननि जो इहो चवणु हो त जेसि ताईं इंतिज़ामिया असांजा मुतालबा न मञंदी ओसिताईं असांजो इहो एहतिजाज जारी रहंदो। तक़रीबन 2 खां 3 कलाकनि ताईं धरणो जारी रहियो, जंहिं बाद मुख़्तियारकार खानगढ़ ऐं आदलपुर थाणे जो SHO उते धरणे वारे हंधि पहुतो, जिते मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं ऐं ख़ातिरी कराई, जंहिं बाद एहतिजाज कंदड़नि जो धरणो ख़त्म कयो ऐं हिन वक़्तु महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।